हैदराबाद खां निकितल वकीलनि जो मार्च काफ़िलो कराची जी हदनि में दाख़िल थी वियो आहे। वकीलनि जो वज़ीर आला हाउस कराची प्रेस क्लब ॾांहुं ईंदड़ मार्च लाइ पुलिस हाई अलर्ट आहे। पुलिस पारां वकीलनि जे मार्च खे रोकण जो इम्कान आहे। कराची टोल प्लाज़ा समेत गोरा कब्रिस्तान FTC बिल्डिंग वटि पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर कई वई आहे। रेंजर्स जा जवान बि पुलिस जी सपोर्ट लाइ मौजूद आहिनि। पुलिस पारां गोरा कब्रिस्तान FTC बिल्डिंग वटि डंपर बिहारे रोड बंदि करे छॾियो आहे। टोल प्लाज़ा कराची ते पिणु पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री मुक़रर कई वई आहे। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हैदराबाद खां निकितल वकीलनि जो मार्च जेको कराची प्रेस क्लब अचिणो आहे, हिन खे रोकण लाइ कराची जी मुख़्तलिफ़ जायुनि ते पुलिस ऐं रेंजर्स जा वॾा टाला मुक़रर कया विया आहिनि ऐं इम्कान आहे त वकीलनि जे मार्च खे रोके वकीलनि खे गिरफ़्तार करे सघिजे थो। इन लाइ गोरा कब्रिस्तान FTC बिल्डिंग वटि डंपर बिहारे रोड बंदि कया विया आहिनि, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी रवानी शदीद मुतासिर थी रही आहे। दोस्तों साथियों, हे नफ़री हिन वक़्तु इन्हनि गवर्नमेंट बीहारे छॾी आहे। नामुराद छा हिन जेको आहे सो एॾी वॾी नफ़री बीहारी आहे जस्ट हिकिड़े आम हिकिड़ी नंढी लेवल जे प्रोटेस्ट खे रोकण लाइ। ऐं प्रोटेस्ट छा आहे, सिंधु इंडस जेको आहे सो कैनाल जे करे ज़ेबुल यूनिवर्सिटी जा जेके शागिर्द आहिनि, जेके लॉ स्टूडेंट आहिनि, उन्हनि जे तरफ़ां कोठायल हुयो ऐं उहो सॼो रस्तो हिननि बंदि कयो आहे। 100 हिननि जेको आहे गाॾियूं बीहारियूं आहिनि, नफ़री बीहारी आहे, कंटेनर लॻाए उहो बंदि कया। मुबारकूं वकील भाइरनि खे। तव्हांजो ख़ौफ़ खां रस्ता कराची में बंदि थियण शुरू थी विया आहिनि। हीअ ॾिसो था तव्हां जेको टे तलवार जे तरफ़ जेके रोड वञनि था उहे बंदि थियण शुरू थी विया आहिनि।